दादू मां ख़बर शामिल कयो था। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त मेड़ वेझो मथियां आलेवाल जा रवासी ज़मीर अली चांडियो, बेनज़ीर चांडियो, मोरा चांडियो, अमीरा चांडियो सिंध प्रेस क्लब मेड़ पहुची दाईंदे चयो त असां बरसात ॿोॾि सबबि परेशान हाल हुयासीं। कुझु बंधनि ते त कुझु ख़ानदान जा माण्हू कराची कैंपिन में रहूं पिया। असांजी भाॼाई ज़ैनब ज़ाल अब्दुल वहीद चांडियो जी मोकल वठण आया। असांखे चयो त ज़ैनब जी अमर सऊदी अरब उमिरे लाइ वञी रही आहे, सो हिनखे इजाज़त ॾियो त वठी वञो, कुझु ॾींहंनि बैदि वापसि छॾे वेंदासीं। ज़ैनब जो मुड़ुसु अब्दुल वहीद चांडियो दुबई में कमाइण लाइ वियल आहे, जेको अञा ताईं दुबई में रहे थो। असांजी भाॼाई ज़ैनब माउ जे चवण ते लॻी कोर्ट में केसु दाख़िल करायो आहे। ज़ैनब जी माउ लालचण क़िस्म जी औरत आहे, जंहिं असांजी भाॼाई खे वरगिलाए असां ख़िलाफ़ कोर्ट में केस कयो आहे, जंहिंजो हाणे असांखे नोटिस पिणु मिलियो आहे। असांजो कोर्ट सगोरी खां मुतालबो आहे त असांजी भाॼाई घरवारी ज़ैनब चांडियो, उन जी माउ रुबीना चांडियो ऐं ॿिया असांजे घर जो अलाह ताला ॿुआरे खणी विया आहिनि। सोन पैसा लटो कपिड़ो खणी वञी हिन कोर्ट सगोरी में असां मथां इल्ज़ाम हयूं आहे। हिननि जो मुड़ुसु दुबई में रहे थो। असांजो कोर्ट सगोरी खां मुतालबो आहे त ज़ैनब चांडियो जो इल्ज़ाम कूड़ो साबित करे हिन जी माउ रुबीना ज़ाल मुमताज़ अली चांडियो ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।